शैबो उतबो नबी सां टक्कर खाए थो पर कुरान उन्हनि जो अक़ीदो ॿुधाए। रब साईं तो फरमाए पुछ इन्हनि खां ऐ सोना इन्हनि मक्के जे मुशरिकनि खां पुछ मन खलक समावाति वल अर्ज़ आसमान जमीन कैं ठायो आ कैं खलकियो आ सयक़ूलून अल्लाह कलंदर खे कैं ठायो बिटाईअ खे कैं बनायो अलीअ खे कैं ठायो अहिड़ो सोनो मुंहिंजे मोहम्मद मुस्तफा खे बनाइण वारो एतिरो बच्चो वधंदो वेंदो हेॾो बकर बणजी वेंदो मेंह जी हेतरी वछी हेॾी मेंह बणजी वेंदी तू जाए त हेतिरो हुए कलंदर जायो फिटाई जायो हेतिरो हो आस्ते आस्ते वधंदो वियो रब ॾेखारियो दुनिया वारनि खे त अहिड़ो ठाहिण वधण वारी शइ माखां सवा ॿियो कोई ठाहे नथो सघे। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन अत्ताहिरीन अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल कुरानिल मजीद वल फुरक़ानिल हमीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलबिसू फी कहफिहिम सलासमिअतिन सिनीन वज़दादू तिस्आ कुलिल्लाहु आलमु बिमा लबिसू लहू गैबुस समावाति वल अर्ज़ अबसिर बिही व अस्मि मा लहुम मिन दूनिही मिन वली वला युशरिकु फी हुक्मिही अहदा सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। कदर कुरान दा क्या जानन ए दुनियादार नाबीने कदर कुरान दे जानन वाले बन सुतले शहर मदीने बदलेगा जमाना लाख मगर कुरान न बदला जाएगा बदलेगा जमाना लाख मगर कुरान न बदला जाएगा है कौल मोहम्मद कौल खुदा फरमान न बदला जाएगा उनते बुलंदियों क्यों खत्म बलगल उला बिकमाली जय खोलिया सब गम अलम कशफत दुजा बिजमाली सीरत सूरत में उत्तम हसनत जमीउ खिसालिही आमाहु महबूबे मनम सल्लु अलैहि व आलिही
दरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्ली मालूमिन लक दाइमन अबदा। मोहतरम दोस्तों, मावा जे सामूं कुरान शरीफ जे विच मां सूरतुल कहफ जो ब आयतूं तिलावत कयूं। अल्लाह का दुआ है त रब साईं असां तां सभिनी खे हिन पाक किताब जी सही समझ नसीब फरमाए ऐं उन ते अमल जी तौफीक। टे उसूल हिन गंढ ॿधो ऐं दिमाग में रखो, उथ वे छॾे ॾियो, ॻाल्हि सम्झण जी नियत सां वेहो। टे उसूल इस्लाम जा, उन मां हिकिड़ो उसूल भी कोई नथो मञे त मोमिन नाहे काफिर आहे। इन करे टई उसूल मञणा मोमिनन खे जोर सां केड़ा केड़ा तौहीद, रिसालत, क़यामत या माद, रिवस, ये टे उसूल समझो। पहिरियों उसूल आहे अल्लाह जी वहदानियत। अल्लाह हिन कायनात के खल्क़ियो आहे, खालिक भी अकेलो आहे त हिन के हलाइण वारो भी जोर सां इहो ज़हन में रखणो आहे, मञणो आहे त अल्लाह हिन कायनात जो खालिक आहे। हलाए भी हिन वक्त उहो थो, इए नाहे जो ॿियनि जे हवाले करे छॾियो अथसि। गाल समझो था? कुरान में चयो त वला यऊदुहु हिफ्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम। सूरत आयतुल कुर्सी जे आखिर में तो वो थकजे नथो, आसमान जमीन संभालन में थकजे, मामिल लहूब उनके थकावट थई कोन। समझो था? थकावट इंसान जी सिफत आ। अल्लाह थकावट खां जोर सां ॻाल्हायो बाबा, अल्लाह पाक। इहो ज़हन में रखो, हिकु उसूल। ॿियो उसूल रिसालत। हर दौर में अल्लाह इंसानन जी रहबरीअ जे लाइ नबी मोकिलिया। सब नबी पंहिंजे पंहिंजे ज़माने में बरहक नबी हा, रसूल सच्चा, पर उन्हनि जो ज़मानो महदूद हो, लिमिटेड हा, मकान महदूद हो, कौमन जा नबी हा, महदूद नबी हा, उन्हनि जो इलाको। ऐं थोरे वक्त खां पोइ ॿियो नबी आयो त पहिरें नबीअ जी नबूवत ख़त्म। असांखे जेको आखिरी नबी मिलियो, इमामुल अंबिया, कायनात जो अहिड़ो नबी मिलियो जंहिंजो न ज़मानो महदूद आ, न मकान महदूद आ। जाथे जाथे रब जी रुबूबियत आ, उते सोहणे रसूल जी रिसालत। न ज़मानो महदूद आ जो अज जे लाइ रसूला सुभाणे ॿियो ईंदो न। जेतिरे ताईं कायनात हलंदी, हाणे इन आखिरी नबीअ खे सिज बनाए रब मोकिलियो आ। इन खां पोइ कंहिं सितारे जी रोशनीअ जी ज़रूरत। जोर सां अब इन ते ईमान आहे न तव्हां सभिनी जो ईमान आहे न। यो ॿियो उसूल आहे। मां थोड़ो थोड़ो ॻाल्हाईंदुसि, एक नथो कयां। यो काउं नंबर उसूल आहे, ज़हन में रखो। पहिरियों त अल्लाह अकेलो आहे, खालिक मालिक अकेलो आहे।
हलाइण वारो भी अकेलो आ। बियो उसूल त रसूल पंहिंजे पंहिंजे दौर में सब सच्चा हा। हे दौर असांजे सोहणे मोहम्मद मुस्तफा जो दौर। उन्हनि जा दौर खपी खत्म थी। हाणे दौर असांजे नबी ते ऐं क़यामत ताईं हलंदो खत्म। जेस ताईं ही कायनात आहे तेतरे ताईं सोहणे मोहम्मद जी रसूल रिसालत चमकंदी। उहा कोन मुझंदी। ब टियों उसूल आहे माद। माद जी माना है रिवस। इंग्लिश में चइबो आहे उनखे रिवस। गाड़ीअ खे रिवस गियर विझो चवंदा आहियूं न, माना अॻिते पोइते, ज़ोर सां पोइते। टियों उसूल अहम इहो आहे जंहिं ते अॼु मूंखे ॻाल्हाइणो आहे, जेको आम मौलवी नथो ॿुधाए। इंसान वरी रिवस थींदो, मरी करे वरी ॿीहर साॻी शक्ल में मोटंदो। अल्लाह के मने तो रसूल के मने तो पर रिवस थियण के नथो मने त मोमिन अज यो आखिरी उसूल मुखे समझाण तवज्जो में वेंदो त गाल समझ में। पहिरियां ब उसूल काफिर भी मनीदा हन कहे हैसियत से। पहिरियां ब उसूल यानी केड़ा तौहीद। मक्के जो मुशरिक अबू जहल, शैबो उतबो नबी सां टक्कर खाए थो, पर कुरान उन्हनि जो अकीदो ॿुधाए। रब साईं तो फरमाए पुछ इन्हनि खां ऐ सोना इन्हनि मक्के जे मुशरिकनि खां पुछ मन खलक समावाति वल अर्ज़। आसमान जमीन कैं ठायो आ, कैं खलकियो आ। सयक़ूलून अल्लाह। ये मुशरिक भी तोखे जवाब दींदा त अकेले आसमान जमीन कायनात जो खालिक अकेलो अल्लाह। अज भी वाणन जे घरन जे मथों लिखियल आ सब का मालिक एक है। आहे मुशरिक 3 करोड़ खुदा मनीदो आ, पर मथों लिखी छॾियो त सब का मालिक। मसलो छा है? मसलो समझो, तमाम आम मसलो। मिसाल किनो आ माके देणो पवे थो, न त न ॾियां, पर समझाइण जे लाइ ॾाढो सवलो मिसाल। किन्नी औरत लोफर, किन्नी औरत कोठे ते वेठल बाजार में, उहा भी बेगैरत मुर्स हिकड़ो रख दिया। बेगैरत मुर्स पुछोस न, मुर्स थी हा वेठो आ फिलहाल हिकड़ो मुंहिंजो मुर्स आ, हिकड़ो मुर्स रखंदी, पर मुर्स जा हुकूक ॿियन खे भी ॾींदी। समझ वारा समझो, बाकी पाटड़ो मांगे जो हलियो। समझण वारन खे असां के समझाइणो। बेसमझ जड़ो टपा खाइंदो वते तो भली वते, पाबंदी ना है, जोरी मञाइण जी ॻाल्हि ना है, पर दलील हुजे अकल सां। त चंद्री माई भी मुर्स हिक रखंदी आ, पर मुर्स जा हक ॿियन खे जोर सां ॻाल्हायो, ॿियन खे ॾींदी। मसलो इहो आहे। मुशरिक भी चवंदो आहे हिक अल्लाह ला इलाहा, पर अल्लाह जा हक वरी ॿियन खे ॾींदो आहे। मां तव्हां खां पुछां थो, सजदो अल्लाह जो हक आहे या ॿियन जो? जोर सां ॻाल्हाए। ए पेशानी अल्लाह ठाही या अल्लाह जे अॻियां झुकंदी न? अल्लाह जो हक आहे न सजदो। चवंदो अल्लाह हिक आहे, पर मौलवी कब्र खे भी पियो सजदो कंदो, अलम खे भी सजदो कंदो, बुत खे भी सजदो कंदो,
ओ चंद्रा चवे थो त खालिक हिका मालिक हिका हलाइंदड़ हिका त मां पियो अर्ज क्या पो उन्हीअ जो हक़ आ त सजदो उन्हीअ खे कजे पर हे कमीनो ॿियन खे बि ॾींदो नाराज भी न थियो गाल समझण जी नियत सां वियो मां पुछां थो पुट धीअ ॾियण अलाह जो हक़ आजा माण्हुनि जो कलंदर खे कंहिं ठाहियो बिटाईअ खे कंहिं बनायो अलीअ खे कंहिं ठाहियो अहिड़ो सोनो मुंहिंजे मोहम्मद मुस्तफा खे बनाइण वारो केरु पुट धीअ केरु थो ठाहे माण्हू था ठाहे माण्हू ठाहींदा मां मञा थो ॿुधो ठाहींदा पर माण्हूअ जी ठहियल शइ नंढी वॾी न थींदी ॻाल्हि न सम्झ अॼु ॿी ॻाल्हि थो ॿुधायां हे मोबाइल आहे न माण्हुनि जी ठहियल आहे अॼु एतिरी साल खां पोइ हेॾी थी वेंदी ॻाल्हायो न वो साइकिल मोटर माण्हू जी ठहियल आहे जहिड़ी आहे पोइ सुभाणे वरी 2 फुट मथे थी वेंदी ॻाल्हायो न छा ए माइक्रोफोन जे हेतिरो आहे सुभाणे वधी हेॾो थी वेंदो अब थींदो हे कैमरा वारो वेठो आहे मूवी भरे तो जो अॼु न जी कैमरा एतिरी आहे साल खां पोइ मां सम्झां थो हे खणी न सघंदो ईअं थींदी बस मसलो सम्झो साफ़ थी माण्हू ठाहींदो नंढो वॾी शइ न थींदी रब फरमायो मां कणक जो दाणो ठाहियो दाणो फुटियो हेतिरो वरी हेतिरो वरी हेतिरो वरी हेॾो संग जॾहिं हेतिरो बिज तूं रखियो अंब जो वण फुटो हेतिरो हेतिरो वेंदो रब थो फरमाए बकरीअ जो हेतिरो बचो वधंदो वेंदो हेॾो बकर बणजी वेंदो मेंह जी हेतिरी वछी हेॾी मेंह बणजी वेंदी तूं जाए त हेतिरो हुए कलंदर जायो फिटाई जायो हेतिरो हो आस्ते आस्ते वधंदो वियो रब ॾेखारियो दुनिया वारनि खे त अहिड़ो ठाहिण वधण वारी शइ माखां सवाइ ॿियो कोई ठाहे नथो सघे इहो हक़ पुट धीअ ठाहिण जो मां अल्लाह जो हक़ पर हे मुशरिक चवंदो नालो छा रखियो थी पुट जो चई कलंदर बख्श पीर बख्श एकड़े खां पुछम चई पीराणे हिक पीर न छो एडो पीरा ते अम्मा खोड़ पीरन ते वई खबर न पई अलाए काथों मिलियो वरी पुछोस अल्लाह घणा चंदो हिक पुछोस चंदो अल्लाह हिक अरे पो अल्लाह जो हिक मने थो पो हक वरी बेन के चंदो उन जा हक उन खे दियो तौहीद ते मां घणो कोन थो ॻाल्हायां अचो ॿियो नंबर चइबो त मुशरिक तौहीद मञींदो आहे पर हक ॿियनि खे छड़ो ॾींदो आहे हक ॿियनि खे मञींदो चवंदो अल्लाह हिक पुछो था मुशरिकनि खां अलम खे सजदे करण वारे खां पुछंदे उहो बि चवंदो अल्लाह हिक अरे सजदो को हिन जो छो मसलो समझी वियो बस मां घणो छॾींदुसि ॿियो मसलो नबी जी रिसालत भी मुशरिक मनींदो आ नबी जी रिसालत भी मुशरिक तोर संभालायो रिसालत में थोड़ो हेठ मथे थींदो पर नबी जो सिफतूं सोणियूं सब नबी जो सिफतूं सोणियूं बाबा हेदे तवज्जो कंदो त तवा ॾिसंदव स्टेज ते केर चढ़ियो केर लथो ॻाल्हि समझ में न वो समय तवज्जो समझो रसूल जी रिसालत में थोड़ो हेठ मथे थींदो पर उन रसूल जी सिफतूं मुशरिक भी मनींदो ताके खबर ना है नबी साईं पहिरियों जदे पंहिंजी नबूवत जो ऐलान कयो तॾहिं क़ुरान अबू जहल के भी दावत के शेबे के भी दावत के उतबे के भी दावत के सब काफरन के दावत के
हिकड़े प्याले दे मथा 10 मानू विहारे हुजूर दुआ घुरी तरफ दिसे तो तुमा तो जो सच्चो रसूल पैसा कोननी या को यो गोश्त हिकड़े प्याले में आ मक्के सजे के दावत कई थमा इने प्याले गाल समझो 10 मानू हुजूर विहारी दो यो साहबा फरमायो असा दिसो पिया हिकड़ा खायू थी वने पिया वरी वो प्यालो भरजी पियो वने वरी खायू थी वने पिया प्यालो भरजी पियो वने इए पियो मुसलसल कम हले सजो मक्के मानी खाधी नबी जो मौजूदो भी दिठो जो गोश्त हिकड़े प्याले जो खोटे हुजूर जन मानी खारायो उनन के विहारियो तमा खादिया मानी कोन खादी मानी अग्नि खाया से तो साईं मानी खाया इन बदो बदो मानी खाराए हुजूर जन विहारियो हाने बुधायो कैफ वजदतुमूनी कैफ जरबतुमूनी मुजो तजर्बो तवा के किए थियो मुझे लाए तवा जो छा ख्याल आ मां 40 साल तवा मुशरिकन सा गड रहयो आन मक्के में व्यापार तवा सा गड कयो आ बकरियों तवा सा गड चालियो हन मां नंढो वडो तहा में थियो आ मां यतीम आया तवा मुखे चंगी तरह सुजानदा आयो मुंह में केहड़ी गलती केहड़ी कमी दिठी थवे हुआ अज बुधा समूरई गड जी मुशरिक छापा चवन अंत सादिकुल अमीन ऐ सोना असा तोखे ज़बान जो सचो किरदार जो अमानतदार दिठो आहे तो वट मन सोन जो रखऊं पर वार जी कमी न इंदी तू एडो अमानतदार आहे एडो सचो आहे तो जी ज़बान का असा कदे कूड़ न बुधो आ चवन केर था चवन केर था मुशरिक कहबो त मुशरिक नबी के सादिक भी मनन पिया अमीन भी मनन पिया पर छड़ो रिसालत जे मसले में हेठ मथे पिया कन चेबो त ब उसूल मुशरिक थोड़ा घना मनीदा है एक तौहीद भी मनीदा थवे पर अल्लाह जा हक बेन के दबीदा बीठा बियो रसूल जी रिसालत भी मनीदा पर डॉक्टर जी गाल मथे कंदा रसूल जी गाल हेठ गाल समझो था डॉक्टर चवे न तो के शुगर आ घर में ज़ाल के चंदो मोंजी चाय में खंड न विझजे छो माखे नुकसान थिंदो डॉक्टर के कुछ न थिंदो भाई आहे या नहीं कुंड में भी डॉक्टर जी खिलाफ न थो वने कुंड में भी ज़ाल के चए तो मोंजी चाय में खंड न विझ पर जिना चोरी बदमाशी कुंड में दबियों दिठो आ चेबो त डॉक्टर जी गाल मने थो त माखे नुकसान थिंदो रसूल चवे थो त तोखे नुकसान थिंदो मुखे कुछ न थिंदो उन जी गाल में न बुराइयों कंदो वतो आ तास ते वेठो आहे या ना है यार गाल आयो रिसालत मनीदो पर मसलो बियो खराब आ हुक्म को न तो मने इता समझो हेरे रे ये बहुसूल समझो तमा समझी विया त केतरो मने तो अन्या ट्रियो उसूल जंदे मुजो बहस आज वो इयो आहे त ट्रियो उसूल मुशरिकन मुंड खान मने वो केड़ो माद रिवस थे समझो था तवा चंदो असा की मोटंदा से मक्के जो मुशरिक भी है रे रे बदो आस बिन वाय अबू जहल सा गरजी हुजूर जी खिदमत में थो अचे सूरत यासीन जे आखिर में लिखल थवे पुराणो हडो बोसीदा हडो गरियल हडो 7 सालन जो आस बिन वाय चिपटी में विझी ये जोर दई उन हडे के वारी करे हुजूर के सामो देखारे पियो हेदिस वारी थल रमीम बणियल मिट्टी थल वरी बीहर किए उठंदो
रब से कुरान नाज़िल फरमायो ज़रब लना मसलन व नसिया खल्का क़ाल मन युहयिल इज़ाम व हिय रमीम। रब फरमा मुझे लाइ मिसाल तो आने ऐ नबी तो जे अॻियां त हिन गरियल हॾे रमीम चल मिट्टी चल हॾे खे कीअं ॿीहर उथारींदो पंहिंजे ॼमण खे विसारियो अथसि। कुल ऐ नबी जवाब ॾेन कुल युहयी हल अंशअहा अव्वल मर्रतिन व हुवा बिकुल्लि खल्किन अलीम। ऐ सोना इन्हनि खे समझा जवाब दे वो रब इनखे ॿीहर ज़िंदा कंदो जेको रब इनखे इन हालत ते ॻारियो। हिन जे अॻियां उथबो भी ना ॻाल्हाइबो भी ना ॻाल्हि कीअं समझदो ॾुखी मसलो आहे ॿीहर उथणो इहो अक़ीदो पे कुरान समझाए। तव्हां चवंदो असां त उथदासीं जो क़बर में पियासीं पर हिंदू त पंहिंजे बुत खे साड़े छॾींदा पंहिंजे जिस्म खे पंहिंजे बदन खे ख़बर ना है। तव्हां हिंदू छा कंदा साड़ींदा आहिनि न हिंदू साड़े छॾियो केरी थी वियो राख बणजी वियो मिट्टी थी वियो वरी उहा मिट्टी खणी दरिया में उछलियो या शाख में बहंदड़ पानी में हलाए छॾियो ज़रो काॾे वियो ज़रो काॾे वियो। रब से कुरान में जवाब ॾिनो ला याज़ुबु अन्हु मिस्क़ाल ज़र्रा। मुझे नजरन में लाइट जे अंदर कमरो अंधारी हुजे बाहर उस जो लाइट न कहीं सुराख में अंदर अचे समझो था अंदर उन ता के जरा जरा ही फिरंदे नजर इंदा इनके जवाब मिस्काल ज़र्रा। रब से तो फरमाए ला याज़ुबु अन्हु मिस्काल ज़र्रा मामूली ज़रो एतरो भी मुझे निगाह में गायब नाही मां दिसां पिसां थो इनन सबनी ज़रन के वरी गडाए तो के ॿीहर उथारण ते कादिर आहियां। अंग्रेज हिकिड़ो अमेरिका जो डॉक्टर मुसलमान थियो सऊदी अरब में हज करण आयो अरब में अखबार जे नुमाइंदन अरबी में उन का इंटरव्यू वतो अंग्रेज का त तू छो मुसलमान थे उन अंग्रेज जो माखे कुरान जी हिकड़ी आयत बुधी करे दिल में ईमान अची वयो आहे मां कलमो पढ़ी मुसलमान घणी आयतूं जोर सा मां तवां ते 100 पढ़ा भी न समझदा अंग्रेज हिकड़ी आयत घणी हिकड़ी आयत जे मां सोचो मुझो दिमाग खुली वियो बाबा वो केड़ी आयत है अंग्रेज के पूछो जे वो आयत या हे तांजा फिंगरप्रिंट है ना जैसा सिमू कटाइंदा आयो शनाख्ती कार्ड वगैरह वगैरह बेनजीर जो माल अब आहे या नहीं पुरानी समय सब बिहारी बिठाओ अब ये इनन ते निकलंदियो न ये अजकल दौर में असा अंग्रेजन चे लधियो न त दुनिया में 8 अरब दुनिया में इंसान हैं औरत मर्द पर कहे मानव जो कैसा निशान आंगरन जो मिले यो पर तहदिया हिन दौर में हिन सदी में अगे खबर अंग्रेजन के भी कोन हुई त आंगरन में निशान जुदा जुदा हैं जे या खबर असा के कोन हुई या हिन सदी जी तहकीका पर तवा जो कुरान 1400 साल अग में लथो नबी उम्मियत जे नबी कहजे अग्या गोडा भली पढ़ियो कोन हो हाजे उन नबी ते ही कुरान लथो उन में या शय लिखल केड़ी रब से तो फरमाए बला कादिरीन अलई अला अन नुसव्विय बनाना बला कादिरीन अला नुसव्विय बनाना रब से तो फरमाए मां
एडो कादिर आया जो तुझे आंगरन जो चोटियों यानी निशान भी सागा ठाहे तो के वरी बीहर उथारी तस जे या निशानन दी खबर अग में त कोन हुई चेपो त ही कुरान मानन जो ठहल नाहे जे निशान ठाया है न मानन जा उन्हीं जो लाथल कुरान वरी बीहर तवा चंदो सही ज़ियाउल हक 15-16 जना मारे गज पान में मिट्टी मिली वया आजे ज़ियाउल हक जी बारी ज़ियाउल हक जो जरूर बे मानो जे जरे सा बे जो ट्रे सा ये मिली वयो खबर ही नथी पवे त ज़ियाउ जो केड़ो आ त फलाने जो जर्नल जो केड़ो आ फलाने कर्नल जो ए त पान में मिली वया हाने की अलाह से वरी उठारी तो जे तो यो मसलो कोने कुरान शरीफ इन जो भी जवाब देनो फलयंजुरिल इंसानु इला तामिही अन्ना सबबनल माअ सबा सुम्मा शक्कनल अर्ज़ शक्का फअंबतना फिहा हब्बन व इनबन व कज़बन व ज़ैतूनन व नखला व हदाइक गुलबा व फाकिहतन व अब्बा मताअन लकुम व लिअनआमिकुम दिसी करे मानी खा आए इंसान फलयंजुरिल इंसानु इला तामिही नजर करे इंसान पंहिंजे ताम दे ताम जी छा माना नमाज जी नहीं दो रोजे जी नहीं दो हज जी माना नहीं दी बाकी ताम जी माना दवा नंढे वडे के एड़ी याद आ जो विसरे ही नहीं आहे या नहीं ताम साके ते खादे तो फरमाए किए गुम थींदा तू पांजे मानिया खे दिठो हिकड़े वक्त जे दस्तरखाने ते अब हिन केहरन जे गोठ में लूण खांदो गालायो कोन हिते खांदो लूण या मुल्तान जे पहाड़न खाइंदो या समुंड जे पानी में सुकाइंदा हन उतो लूण ठांदो या हेडो इंदो या हेडो सवे मैल करे तहां वट लूण पहुंचंदो बुधो 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 गाड़ियों मिर्चा ते थो चुंड के खाची वणो कारियों मिर्चा हिंदुस्तान खाची वणो गरम मसालो श्रीलंका खाची वियो नारंगियों पंजाब खाची वणो जैतून हेडा लाड़काने मां अची वियो ॾाढो कंधार मां अफगानिस्तान मां अची वियो सूफ कोटिया मां अची वियो रब फरमाओ नजर त कर हिकड़े वक्त जी मानिया दे टमाटा काथों अची विया चांवर काथों अची विया काथों जो बकरो काथे पोतो हिकड़े वक्त जी मानिया ते काथों काथों जी शयूं तोजे अग्यां गडाइण वारो रब कादिरा जो तोजा जरा भी मिलियल सिलियल वरी जुदा करे काथे भी पहुंचन ये केरी तोजी वरी सब के गडाए बीहर उठारण दे रब चौ कादिरा अब आहे या नहीं एडे तवज्जो कयो ता चंदो विचड़ी जो वया त जुदा की थी अकबर बादशाह अलबेलो माना पांजे ख्याल वाला कदे हेदे हले मानु जना अलबेली चाल समझे अलबेलो माना एकड़े दिया मिठाई गुड़े जी मिठाई दिना एकड़ी पक्की बात पानी पानी त नथो थे एकड़ी गुड़े जी मिठाई थी संडी वो मिठाई गुड़ा वारी ते हार जी पई यो अलबेलो बादशाह उतो गुजरियो नौ वजीर हसन सबने के चेड़े या वारी ए मां के गुड़ जी जरा जुदा करे दे क्यों सही यो असा को चढ़ेला वजीरन सन्नड़ा वारी जा जरा भी सन्नड़ा मिठाई जा जरा भी अने ये असा की जुदा कंदा से सही को असा चुस्तियों पई हुन या मसाले चुंडे भी उम्र गुजरी वई असा को यो नथी मुल्ला दो प्याजो बैठो वो भी उनन जो वजीर उन जो वडो तफसीर कुरान शरीफ जो तफसीर लिखियो त बिना नुक्तन जे असा मौजूदा मदरसे बिन जिल्दन में वडो आलिम उन चो सही मां मिनट में तो के जुदा छो करे दे ना जुदा करे दे है ना चाहा जुदा करे दे
छाके वो वारी सजी मिठाई मिलियल कपड़े में विधाई कपड़ो खणी जाते ओ बबर में जाते वडा माकोड़ा ए किवली जाम हुयो उते रखी छके बिछाए कपड़े जे मथो वारी ए वो मिठाई आया जो किवली मकोड़ा त मिठाई जो जरो ही न छड्यो हजारन जे तइदाद मिठाई ताली वई छड़ी वारी पई अध कलाक का पोए अब दिसो हली छड़ो वारी पई थवे मिठाई यारन दे हली वई थवे माने जुदा त थी वई जोर सां ॻाल्हायो जुदा त थी वई न चे थो मुल्ला दो प्यालो जेकॾहिं मिठाई ऐं वारीअ खे सघे थो त अल्लाह बि क़ादिर आहे जो माण्हुनि जा मिलियल जुज़ा बि हिक ॿिए खां जुदा करे वरी वरी उथंदो वरी इहो मसलो हिन सूरत में अल्लाह ताला समझाए बाबा जरी खत्म कराइणो हुजे मां तो चिट्ठी हणजो बाकी ये मां खत्म कोन कंदो मां जेसते पांजो मजमून पूरो न किया मसलो तवे साहब थोरो तवज्जो करे बियो गौर सां ॻाल्हि समझो हे जेका मां सूरत पढ़ी आ ना सूरतुल कहफ इन में हिकड़ो जालिम बादशाह हो दकियानूस वडो हरामी बादशाह हो चे पियो अबे ॾाॾे जे दीन खे जंहिं छॾियो उन खे फांसी ॾींदुसि केड़े दीन खे भली जेड़ो चंद्रो दीन थवे किनो दीन थवे गंदो मुर्शिद थवे अबे ॾाॾे जो छॾियो वे तो मारी दे गाल समझो था ला इयो असुल न कसम खई हरामी बादशाह अबे ॾाॾे जो दीन जेको छॾे थो न के न छॾे 7 नौजवान वजीरन वाला वजीरन जा पुट रहा बुजुर्ग बनजी विया उन्हनि हिकड़े रब के सुञातो चऊं त न कायनात हलाइण वारो बादशाह नाई अबे ॾाॾे वारी ॻाल्हि ग़लत आ हिन कायनात के ठाहिण हलाइण वारो गाना जोर सां हिकड़ो अल्लाह या वहदानियत उन्हनि जे दिमाग में आई बादशाह कहीं चुगली पहुती त फलाना छोकरा नौजवान उन्हनि कसम खयो आ त असां बुतन अबे ॾाॾे जे पीरन खे न मञींदासे असां हिकड़े रब खे मञींदासीं अब उन्हनि ऐलान कयो चेंदा वठी अचो दकियानूस बादशाह उन्हनि खे घुरायो जालिम बादशाह 7 नौजवाननि चढ़े तव्हां कंहिंखे था मञो कि असां हिक अल्लाह मोबाइल बेजंदो ना है चंदो जिंदगी हिकली दफे आई आ वरी वेंदी भी सही कंजी सिना में वई को चोरी में मरी वियो को कौम जे तकरारन में को बनीअ ते मरी वियो मां अल्लाह जे दीन ते मरी वियो त खटे अब आयो खटण इन्हनि उन्हनि जे साम्हूं भी करे चयो असां उन हिक अल्लाह खे मञूं जे मोटो न ते हे पायूं टंगियूं पयूं थवे बिया भी तवा जेड़ा टंगिया थम तवा के भी टंगी दुस पर चंगन मुड़सन जा बार हो इन करे 3 दी छन्याव तो 3 दी में मोटी आयो तो बा क्यों त ठीक आ न त पो तवा जो खैर के सोचा में लिखला जोर सां ॻाल्हायो मां पंहिंजो ॿुधायां वेडी पढ़ा हे दिसो 15 सिपारे 16 सिपारे ने सूरतुल कहफ है उन जे मुंड में यो किसो सजो ई लिखयो पियो 27 जना बीजी विया जे वणो 3 ॾींहनि ते तव्हां खे इजाज़त हिननि जो अदा घर छडणो पवंदो बंगलो छडणो पवंदो बिस्तरा छडना पवंदा घर जा मानी ताम भला भला छडना पवंदा यार अयाशूं छडनियूं पवंदियूं असां रब जे दीन खे न छडींदासे हिकड़े रब खे मञो आहे इन ते मजबूत थी पींदासे हलो त भजी हलऊं हिन ज़ालिम खां निकरी हलऊं रब असां जो को न को बंदोबस्त कंदो रब जो वाइदो आहे तमाम मोमिनन जी मदद कंदो काना हक्कन अलैना नसरुल मोमिनीन कुरान में लिखी छड़ियो तस मां मुवाहिदन मोमिनन जी हक ते बीही रहन मां अज़ल खां ही लिखी छड़ियो आ त मोमिन जी जरूर मदद कंदुस ए सतई निकरी पिया अल्लाह ते एतबार करे रस्ते ते वरी अठों पुतो भी कढ लॻो
मां नथो चवां कुरान में लिखियल अथई अब कुरान में लिखियो पियो आहे कुतो किनो जानवर आहे ॿुधो ॿुधो पर अल्लाह वारन सां गॾु हलियो त रब उन कुते जो ज़िक्र भी अल्लाह वारन सां गॾु ॿुधाए पंहिंजे पाक किताब में कुते जो भी मामलो आणे छॾियईं दुनिया खे ॾेखारियईं त अल्लाह वारन सुठी जमात सां गॾु हूंदो भल तव्हां घटि भी हुजो त भी उन्हनि सां गॾु हलंदो मिट्टी खणी करे सुल्तान कोट में अन्न जे व्यापारी के दियो से हे मुठ मिट्टी जी खणी आया हूं केरन जे गोठ जी थी वठंदो जोर सां ॻाल्हाए छा चंदो चरियो आम बेवकूफ़ आम दिमाग खराब थी मिट्टी में केरन जी मिट्टी में सोन पहला चांदी एरे गाड़ी खणी आया अब चंदो न चरियो पर इया मुठ मिट्टी जी जेकने अन्न जे दाणन में गड पेल आहे त जाथे जह रकम में अन्न तुरंदो उन सागी रकम में इया मिट्टी भी तुरंदी न तुरंदी जो जेकने अल्लाह वारन सां गड हुंदा से तू असा मिट्टी जेड़ा भी हुंदा से त गड तुरंदा जमीयत सां यारी रखो उलमा दी जमात सां यारी रखो गाल समझो थोड़ी तवज्जो सां मुंहिंजी हकीकत समझो कुत्ते जो जिक्र कई त अठो कुत्तो तफसीरन वारन लिखियो आ कुरान में कोने कुरान में कुत्ते जो जिक्र आए पर इयो कोने जो गाल हायो कुत्ते हदीस में आहे त नबियन जे जमाने में बुजुर्गन जे कदे वाक़यात में करामतन या मोजजातन जानवरन भी गाल हायो आ नबी साईं जे सामो एकड़े नांद गाल हायो नबी सोहणे जे सामो एकड़े उठ गाल हायो त मालिक कम घणो वठे थो खाधो थोरो थो दे ये ता के साहब दा हुंदा न करे मां मेहनत हो वञा हे गाल समझाया तो न कुत्ते चवन था हिनन भीतर हया सतनी जणन कुत्ते के तड़े हणो भणचन रे के मोटायो यो काले असा सा गड थो रलियो अचे त चवन था ये बिन पेरन ते पोयन ते बिही अग्या पेर मथे करे चई यारो मुखे पोते न मोटायो तवा हाने रब सुना तो मां कदो को जान सा रब जे सुना अंदर व्या मानी मानी काफ चेबा चुर रखे आगे चेबा चुर 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 समझो ता जबल में सोराख हुंदा ना उनके चुर चेबा नंढो नंढो सोराख तो उनके अरबी में गार चेबो वडो सोराख तो उनके अरबी में कहफ चेबो उन कहफ में ए सूरत भी आहे कहफ उन में अंदर गार में वेहा मानी बानी खादो जेका बधी खणी आया हा सटियो ओ तो अगो वही रहो दरवाजे ते ए हिते सुधी पया घट सुमाऊ त पो हलदा से वरी अगते इते जो सुम्या त रब साईं हिनन के कुरान में तो चवे 309 साल सुमारे छले घणा 3 सदियों मां ॿियन जी हुजे गाल त न मञा पर एड़े किताब जी आ जंहिंजी हिक गाल भी गलत ना है चो हे सचो सच्चे का सचो इने में लिखला त घणा साल सुनी पिया 309 साल सुनी पिया हेडे वरी बादशाह बदली वियो वो हरामी मरी वियो वरी बियो मरी वियो टियों मरी वियो चौथों मरी वियो पंजों आयो बैदरूस समझो वो मोहिद उन हिकड़े अल्लाह के मञण वारो उते वरी बादशाह वट हले पियो किस्सो त मुर्दा उठदा न उठदा उठदा त रूह उठदो या हे बदन भी ज़ाहिरी उठंदो इयो बदन उठदो या बियो न थे मिलंदो इयो बहस हले पियो बादशाह वट त बीहर उठंदा या रीवस थींदो या न थींदो मसलो वो अची वने जेको मां समझाइण चाहियां होश में बैठा आयो लाइन इयो बस बादशाह उन मुवहिद बादशाह 309 साल का पो जेको आयो उन वट इयो बहस मोला बैठा छेड़ी गालियों कोई हलन बेचारो बादशाह जो ख्याल हो त इंसान जो जिस्म भी इंसान जो रूह भी नमाज भी गड पढ़दो आ अब तवा हिते बैठा हो छड़ो हे बदन बैठो तवे ओने साफ घर दे छडे आया गलायो कुरान बुधन में भी गड्डा पर समरा चोरी ते निकतो तभी रूह ए बदन
साह ऐं बदन ॿई गॾु वेंदा न त इहा बुराई बि गॾु कनि था त भलाई बि जन्नत वेंदा बि गॾु वेंदा त जहन्नम वेंदा बि अब ॻाल्हि सम्झो था अलाए न जेकॾहिं ॿियो बदन मिले त उन वीचारे त न चङो कमु कयो न बुरो कयो उनखे जन्नत जहन्नम कीअं मिले इहो त बेइंसाफ़ी थींदी इन करे बादशाह चए पियो ॿियो बदन न साॻियो ई बदन वरी ॿीहर उथंदो उन जो मिसाल ॾिनो अल्लामा अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैह त हिकिड़ो अंधो हो ॿियो हो जंगन खां सफ़ा माज़ूर मंडो पर ॿई जंगा ख़तम बिन्ही खे शौक़ थियो वॾेरे जो अंबन जो बाग आहे विलायत मोकिलींदो आहे असांखे न खाराईंदो आहे अॼु चोरी करे खायूं अंधे ऐं मंडे खे बि चोरी जो शौक़ थियो तव्हां त घणा ज़ोर हो पर अंधा मंदा चढ़ियल ॿई ॼणा अंब पटण निकिता अंधे चयो यार मांखे जंघा आहिनि अखियूं कोन्हनि मंडे जो जंघा मांखे कोन्हनि त वरी अखियूं मांखे आहिनि मिड़े कमु हली वेंदो चई कीअं हलंदो मंडे जो मांखे चुल्हे ते वेहा मां तोखे ॾसींदुसि सॼे हल खॿे हल मथों बि वेठो हूंदुसि अंब बि मथों पटींदुसि अखियुनि सां ॾिसी हथ मुंहिंजा कमु कंदा अखियूं बि मुंहिंजूं कमु कंदियूं बाक़ी जंघा अंधातो जूं कमु कंदियूं ॾाढो सुठो ॿई विया अंब पटियाऊं फर्स्ट क्लास मंडे पटे हाणे चई यार मांखे लाह अंधे खे चई अंब बि झोली भरियल आहे मज़े सां वेही हिन रोड ते खायूं एतिरे में वॾेरो बि अची निकितो उहो बि सुल्तान कोट जो ख़तरनाक पंहिंजनि जी कुझु गिला कया ख़तरनाक वॾेरो राकन नौकरन सूधे अखियूं ॿाड़ियूं लाल अड़े भेणा ज़ालिम हे मांजा अंब विलायत मोकिलींदो आहे तव्हां पटे तबाह करे छॾिया त अंधे जो साईं मांखे अखियूं ई कोन्हनि मां कान्हो पटींदुसि मंडे जो साईं मांजूं त जंघा ई कोन्हनि वरी मां कान्हो चोर थियो या हरामी तव्हांजे अॻियां सग पियो आहे सग अंब त अॻां पिया सग त पियो आहे सग जंहिंखो निकिरे उहो चोर आहे सग जंहिंखो निकिरे जोर सां ॻाल्हायो उहो सग जो तो चांद जो तव्हांजे घर मां निकिरे त तव्हांखे चोर चवंदा न पोइ तूं मने न मने सम्झो था न इहो मसलो बि थोरो इशारो कयां घोड़ो इमाम हुसैन जो जंहिं घर खां निकिरे त चोर इहो आहे न कातिल सग जो निकरे तो तोखूं चोर त तूं आहे कातिल त तूं आहे ज़ालिम दलील ॿिया कहिड़ा ॾियूं जो सामान ई सभु तोखूं थो निकिरे तंहिंजे करे हिननि विचो अड़े हे ज़ालिम अंब पिया चइसि पिया हुजनि पर असां चोर न आहियूं अची वतई मोचड़नि सां घणा कमीनो कीअं कई त पोइ ॾसियऊं आख़िर में से मां कुल्हे ते चढ़ी वेठो मां त पोइ मां पटिया पर हे हेठो सॼी ॻाल्हि पोइ मौलाना ॿुधायो त जीअं न अंधो चोरी करे सघे पियो न मंडो ईअं छड़ो रूह न निमाज़ पढ़ी सघे पियो न चोरी ते वञी सघे पियो न छड़ो रूह बुराई करे सघे पियो न भलाई करे सघे पियो इन करे रूह ऐं बदन गॾिया त इन्हनि बुराई भलाई बि गॾु कई आहे इन करे जन्नत ऐं जहन्नम बि वेंदा त बि उथंदा ऐं ॿई इहो बहस पियो हले काथे उन बादशाह कंहिं वटि उहो मुवैद बादशाह वटि इहो मसलो पियो हले त हेॾा अलाह साईं 309 सालनि खां पोइ हिननि खे जाॻायो हे जो उथिया त उथण सां माण्हू छा ॾिसंदो आहे छा ॾिसंदो घड़ी ॾेखारियां त कहिड़ी स्पेशल हिकिड़ी माईअ खे मुंडी घड़ी घड़ी इशारो ओॾे कंदी असल मक़सद उनखे मुंडी ॾेखारियो अबा पहिरियों ई माण्हू जाॻंदो आहे त ॾिसंदो आहे पुछंदो आहे आसमान ॾे तकींदो आहे ॾींहं ॾे ॾिसंदो आहे शाम त न थी मंझंदि त न थी वई आहे घड़ी हूंदी मोबाइल हूंदी ॾिसंदो टाइम घणो थियो आहे यकदमि त हिननि बि उथण सां टाइम पुछो हिक ॿिए खां क़ुरान में लिखियल आहे कम लबिसु केतिरो वक़्तु सुता आहियूं त हिकड़नि जवाब ॾिनो लबिसु यौमन औ बाज़ यौम असां ॾींहं अध सुता आहियूं घणो
जोर सा दी अध सुता घणो सुता 309 साल पर बुजुर्गन के खबर चेबो त बुजुर्ग कबर में सुतो पियो पतो कोने त मथे छातो थे हे त मुयो पियो हो त जीरा होया पर निंद्र में आ छो तो कुरान में लिखियो त कुरान में त पासा बदलाइन पिया पासा माना निंद्र में आ निंद्र वारे के भी खबर नथी पवे तुम्हारे मुर्शिद के मिट्टी जे हेठो पतो ते तो हुसैन साहब भले मरी वने पर अंदर संजीरो भिता भी रोइन थी सुभान अल्लाह अरे बाबा मौत आयो त मसलो बियो थी वियो हितो मुनकते थी वियो निंद्र आई त निंद्र में भी खबर नथी पवे हे बुजुर्ग छाता चवन नबी सु यौमन औ बाज़ यौम असा दी अध रहायो वधिक त कोन तो लगे पर यार भूख लगी आ छजो इनन गालन के पाण में चवण लगा छा लगी आ जोर सा चेबो सैयद के बुजुर्ग के वली के नबी के अली के सैयद न खाइंदा आहिनि काथे खाइंदा अब पीर सा खाइंदो अतहां वारा त सफा असली न खाइंदा न हाले जी वारो न बुजुर्ग देर वारो गालायो न था मानी अली भी खाइंदो नबी भी खाइंदो वली भी खाइंदो रब से फरमायो जे को मानिए जो मोहताज इहो खुदा मुश्किल कुशा किए इहो त टुकड़े जो मोहताज आहे अल्लाह उहो आहे हुव युतइमु वला युतअमु जेको सब के खाराइंदो आ पर पान खाइण खां पाक भी इनन के बुजुर्ग हा 27 जना उठ्या त छा लगन सियारे जी रात तोखे भी गुजरंदी आ सुबह जो थंदो वास्ता हा वरा बलोच चंदो चाह वरा सिंधी चंदो चाह खणी अचो पापे सा गड अबा हेडी वडी रात गुजरी आ त भूख त लगंदी हे घणो वक्त गुजरी 309 साल त भूख वरतो फबसु बिवरकिकुम फबसु बिअहदिकुम फबसु अहदकुम बिवरकिकुम हिकड़े के मोकलियो हे चांदी जा सिक्का खणी वने सुठी अज़का ताम बेहतरीन मानी पाक मानी खणी अचे जेबो त बुजुर्ग बेहतरीन मानी खान न बुजुर्ग त सादी मानी खाइना जो सादी एक कुरान कहे तो अज़काता असा जो वरी हाल उल्टो आ अजे इमाम हुसैन जो मोहरम जो दी थींदो ना छोलन में चामर पचाई दो पी मरी वने त भलो डांद कोई करे गोश्त में यार हे केड़ो मसलो इमाम हुसैन के छोला गोश्त जो पुला खैरात में हे दिसो सही न बाबा बुजुर्गन के लाए भलो कुरान में लिखला अज़का तामिन बेहतरीन मानी वठिया एकड़े के चाओ मक्सल मीना के त वनी वठिया मानी वठिया चाह साईं वना तो बाबा लिख दो वन जाई अन्या दिमाग में अथन तू वो हरामी बैठो आ मता जाहिर नथी पकड़ दी मसलो समझो था मसलो समझो खबर पई था बुजुर्गन के खबर पई ना अन्या दिमाग इतो समझो हुजूर जन सही फरमायो तमूतुन कमा तुहयू व तुहशरून कमा तमूतुन जेड़े हाल में जिंदगी हुंदो एड़े हाल में मौत इंदो जेड़े हाल में मौत आयो एड़े हाल में उठंदो हिते नमाज कबर में वेंदो तो उते भी चंदो दऊनी उसली ओ फरिश्ता परे थो मां नमाज पढ़ा छो हितारो फिक्र वो सागो ही हुंदो इनने के भी सागो ही फिक्र तू हरामी बैठो लिख दो वंजे हा साईं अबा जेड़ो न कजई फलियत लत्तफ नरमी कजई यो विचा कुरान जो फलियत लत्तफ लफ्ज जे कुरान यो विच तवे कुरान शरीफ जो नरमी कजई माना इस्लाम में नरमी विचा
नरमी कजई घणो कोड़ न कजई जे हा साईं ए निकतो बाहर सुठी मानी वतई कबाब शयूं वतई वेढे उनन चो पैसा दे हिनो 309 साल जा पुराना पैसा खणी चांदी जा सिक्का गो रखया हैरान थी अरे हे पैसा काढो केड़ा पैसा जबा चांदी जा खरी चांदी आ देखो जे तो के खजानो मिलियो आ काथे पूरेल कढी आयो आ हे त अजकल पुटर कोनन था अरे दिसो से स्टाइल भी थस कपड़न जी स्टाइल खुदा जी कुदरत न मुछा वधन न हो वधन न दाढ़ी वडी थन गाल समझो था सागे नगे न उठारे उठा त हे सिद्धो वठी वस पकड़े बादशाह वट केड़ी पई गाल हले त बदन ए रूह बई उठंदा यो जेड़ो पियो हले हे जो आयो तहकीक थी दफ्तर खोलियो चऊं त हे त इश्तिहारी मुल्ज़िम ने 309 साल हिनन के गुजरी विया है ना दफ्तर में रकीम माना तख्तन ते लिखियो पयो आ हे इश्तिहारी मुल्ज़िम हे त घणा हाने की उठया आहिन हैरान थियो बादशाह जो मां नौकरा तवा जो बाबा वो तो बादशाह मां आया मां तवा जे खिदमतगार हां माने भी मां करांगे उस तवा दी मुखे वठी हल उनन के देखारियो आलमन के चई तवा चो पिया छड़ो रूह उथंदो रूह न दिसो हे 309 सालन का पो अल्लाह तवा जे सामो मानू मोकलिया ने के उथया बीठा अब आहे या न है यो थींदो वाक्यो अगते रब साईं फरमायो असा चंगी तरह जानियो था लहू गैब समावाति वल अर्ज मां जानिया थो त केतरो वक्त रहा यहूदी को न था जानन ईसाई को न था जानन मां जेको बुधायो आ त 309 साल मां अल्लाह जानिया थो छो त गैब जो जानू मां अल्लाह गैब जो जानू इते भी एकड़ो मसलो समझो को मां दुआ के वो गैब जो मसलो अची रहे गैब टिन किस्मन जो जमानो भी ट्रे किस्म माजी पास माजी फ्यूचर मुस्तकबिल हाल हले समझो तो प्रेजेंट यो जमानो गुजरी वयो यो गैब ना हले थो यो भी गैब समझो हमरा आज चोरी थी वई में महीनो अग में मिसाल अल्लाह पनाह चोरी थी महीनो अग में तवा असा न दिठी पर पंज मानू उते बीठा हा ब जिन भी बीठा हा उनन दिठो त फिलाणन जी मेह कढियो असा तो जे ला गैब आ उनन जे ला गैब आहे जह दिठो तोर सा गाला यो गैब ना है छो त तवा ते खबर आई त गैब खत्म थी वे माने गुजरल भी जमाने में जेका गाल थी वा गैब ना है छो त कन दिठी कन न दिठी त गैब न रहे बियो हाल हाने असा तवा हिन कंधीअ में वेठा बाहर वडेरो आयो असे खान साहब आयो असा तवा न दिठो पर जेके बाहर दोस्त घुमन फिरन पया उनन त दिठो त वडेरो 2 मिनट बीठो वरी अब गाल यो असा दे ला गैब असा न दिठो पर जे बाहर दिठो उन ला गैब आहे चेबो इयो भी गैब ना है छो त हेतरे ते खबर आई त गैब खत्म थी वेंदो समझो था ना यो भी गैब गैब चाहे मुस्तकबिल फ्यूचर में तो जो ही निशान दिठो एकड़े प्राइम मिनिस्टर एकड़े नजूमी एकड़े बदमाश दिसी करे चो तो के हेतरी शादियों थींदियो हे लकीर हिए थी बुधाए हे हिए थींदो हे तो जा हेतरा पुट थींदा हेतरी धिया थींदियो हेतरी साला थींदियो तो के माल मिलंदो इन वक्त में बीमार थींदे 5 सालन का पो ये मुस्तकबिल जो खबरूं जेकने तू कहीं का पूछूं उनके तू जो फसदकहु हदीस में आ पो तू उनके मुस्लिम शरीफ जी सही हदीस आ तू उनके जो त बिल्कुल सच तो चवे फकत कफर बिमा उनजिला इला मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर फरमायो जो कुछ मुंह ते नाज़िल थियो आ इनी उन जो कुफ्र करे छडियो छो त फ्यूचर मुस्तकबिल जो मामलो अल्लाह के खबर आ के खबर जो मिसाल दे हारून रशीद के जमाने में
हमरा एकड़े जो जिन ताबे भोपो जिन्नो हिस्ताबे वो आयो बादशाह के चई अंदर कमरे में ता पथरियों गणे खणी अचो मां ता के बुधाईंदुस ता जे मुठ में एतरियों पथरियों बादशाह अंदर वियो कमरे में 1 2 3 4 5 6 7 अंदर रखी हाने इयो गैब न थींदो छो बादशाह त गणियो तवा सा के खबर बाहरन के न हुई पर बादशाह के जोर सा गालायो बादशाह के खबर पई जेको जिन हरामी बीठो भोपे जो अंदर उनके भी उन भी दिठो हेतरियों गणे विधाई हाने बाहर बादशाह खणी आयो दबा घणियो न तो उन घर 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 करे जिन बुधायो सत अदा थे सत जे वाह वाह यार वजह छे इनके खबर पवे त हिते आलिम बैठो उन चो साईं न तू गणियो अंदर जे हां जे गणियो त तोखे खबर पई थी वई यो गैब ना है जे गैब केड़ो आ जैसे हिए मुठ भरे पत्थरन जी खणी अचो तवा के भी खबर न होजे जिन के भी पतो दिठो कह न होजे तू ये मुठ भरे खणी अब हे वयो अंदर बादशाह वरी मुठ भरे ही खणी आयो हाने बादशाह के भी खबर ना है त मुझे मुठ में केतरी जिन जेको बिठाव न के हाने चढ़े दे खबर ए घणियो न माने जिन जो माखे भी पतो न थो गाल समझो छो यो हाने गैब थी जो कहीं के खबर न होजे इनके चबा मुतलक गैब यो मुतलक गैब फ्यूचर जो गैब अल्लाह का सवा पियो कोई जाने लेकिन कोई चंदो मां जानिया थो त काफिर थी नबी साईं जी सही हदीस मुस्लिम जी बीठिया बुधो उन जो बियो मिसाल मां आम तरह दींदो आज भी दई छया वो केड़ो असा वनो पे ना हैदराबाद में हमरा बीठो जे मानन के फ्यूचर जो खबरां दे तो घर ही थी हो थी हालात तो जा ही थींदा अगते हली ही थी तो मां उन के वरी कुरान पे बुधाया अब ला यालमुल गैब इल्ला हु अल्लाह का सवा गैब कोई न जानदो फकीर ये गालियों न बुधा गुनाहगार गैब जो खबरां न कर गलत है तो जो बाकी ते हल मौलवी हल बाकी सब कुछ खबर है विरोही हुयो असा गड तालिब हो यूसुफ हो न लकड़े का अध जेतरो थी भला टिको हेडो जूतो 18 इंचन जो मस्जिद में बेन जा जूता खणन पर यूसुफ विरोही जो कहीं के अचे त खणे तबजे उन चो मौलवी साहब छडेस त मां थो छडेस मौलवी छडेस मां न के सिद्धो तो अब लाथे वो 18 इंचन जो जूतो भला मथों झले बीठो से हाने बुधा तो के हणदुस या ना हणदुस यो फ्यूचर जो गैब मुस्तकबिल जो गैब आइंदा यो तो के हणदुस या हाने दिठो न फकीर त हे एड़ो चरियाणा चंदुस ना हणदुस त हे टड़ कराई जो चंदुस हणदे ते नथो हणे त मांजो इल्म खराब थींदो बई पासा फाथो त एकदम पेरन पे हथ रखी चे पियो बाबा बिरोही छड मुखे माखे मुझे पता नहीं पड़ रहा कोई खबर नहीं है मां चो हाने गैब काडे वियो कुरान बुधायो मां न पियो मने जूते तो के सिद्धो कयो जालिम चेबो त के मानू छड़ो कुरान सा न बल्कि जोर सा गालायो मता कावड़ दी वने मां न गालाया तवा गालायो कावड़ जे त तवा ते गावड़ जे माते छोका अब फ्यूचर जो गैब कहीं के खबर या गाल अल्लाह से नजात भी फरमाई तो सब कुछ खबर मुखिया माजी हाल मुस्तकबिल खास करे मुस्तकबिल जी खबर वो अल्लाह का सवा देखे ना है यो ईमान धारियो इन्नी अल्लाह नबी के मेराज कराए त जन्नत देखारियो जहन्नम देखारियो मेराज करे दुनिया के बुधाए त की मानू उठंदा की नेक जन्नत वेंदा की बद जहन्नम वेंदा मुझे सोने अखिन सा दिसी दुनिया के मेराज में मोटी अची बुधायो त मां जन्नत भी दिसी आयो आया जहन्नम भी दिसी आयो आया कह नबी के ये अखिन सा वेधारी भैया मां मोहम्मद शाहिद चंगी तरह थी करे इन शय जो आयो मुते एतबार कयो उठंदो अल्लाह वट हाजिरी भरिंदो पहरी पुछा नमाज जी थी हाजी पढ़ंदो केड़ा केड़ा ईद नमाज
घणो करे ईद जे अठे ॾींहं जुमे जी नमाज़ बस दुआ कयो अल्लाह असांखे नमाज़ी बनाए अल्लाह से असां तां सभिनी खे ईमान सही अता फरमाए बिनी जहान अल्लाह से जन जेल भरी पिया जेल मंजी में भी सूर आहे दुआ कयो समझे कोई बीमारी का खाली कोने अल्लाह सबनी बीमारन की शिफा अता फरमाए अल्लाह असां सब कमजोर हूं तू ही कवी आहे तू ही मेहरबानी फरमा पांजो फजल करम फरमा जंजी जेल भरी पे अल्लाह उन के सिधो जंजी जेल में सूरा हुआ भी जान छड़ा सबरी तुझे हथ में आहे बगैर डॉक्टर जे छड़ा पांजी मेहरबानी सा छड़ा पांजो फजल करम फरमा ए अल्लाह सबई जेके दोस्त